मुबारक हुजे। अवां जेको आहे सो पाकिस्तान लेवल ते पोज़ीशन हासिल कई आहे, अवां कीअं था महसूस कयो? Sure, definitely मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी and it's difficult to find words to express how I feel right now. Uh, I'm over the moon and I would definitely like to dedicate this success to my parents छो त उहे हिन सफ़र जो सभिनी खां वॾो पार्ट रहिया आहिनि and after that the institute सखर IB कम्युनिटी कॉलेज खैरपुर जंहिं असांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो जंहिं ते असां पंहिंजूं स्किल्स एंड उन्हनि असांखे नरिश कयो एंड असां पंहिंजूं स्किल्स शो करे सघूं एंड इट इज़ टू देम दैट वी आर हियर राइट नाउ। अवां जेको आहे सो केतिरी महिनत कई आहे हिन मुक़ाम ते पुॼण जे लाइ ऐं कहिड़े तरीक़े सां अवां पढ़ाई कई ऐं जो अवां एतिरी अचीवमेंट हासिल कई? सर डेफिनेटली मेहनत तो बिल्कुल कई है बिकॉज इट टेक्स एफर्ट टू डू ग्रेट थिंग्स सो अगर मां चवां त फ्रॉम द वेरी फर्स्ट डे मुंहिंजो गोल इहो ई हुयो त जॾहिं मां बोर्ड लेवल में एंटर थियां त मूंखे पोजीशन हासिल करणी आहे। SSC में भी मां कोशिश कई बट आई फेल शॉर्ट फ्रॉम 1 मार्क ओनली बट उन सेटबैक खे भी मां एज अ लेसन वरितो एंड HSSC में मां वधीक पंहिंजा एफर्ट्स विधा एंड आई वर्कड हार्ड एंड alhamdulillah I secured the national level position. अवां बुनियादी तालीम किथां हासिल कई आहे ऐं अॻु में बि तव्हांजी पोज़ीशन ईंदी रहियूं आहिनि या ही फर्स्ट टाइम अवां खे कामयाबी मिली? सर मुझे वेरी फर्स्ट स्कूल IB कम्युनिटी कॉलेज खैरपुर ही है दैट इज अंडर द एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल ऑफ सखर IB यूनिवर्सिटी फ्रॉम द क्लास फर्स्ट मां पोजीशन होल्डर ते रही आहियां। आई हैव ऑलवेज टॉप्ड माय क्लास बट अपार्ट फ्रॉम academics I have always been very eager to participate in the extracurricular activities debate competition हुजे कोई सेशन हुजे I have always been very active sports hujan ya hosting huje I have tried to be a part of it and I would say ke from the very first day I have been a very अवां जेको आहे सो ॿिया शागिर्द आहिनि जेके ॿिया बि ॿार तालीम हासिल कंदा या अवां जा क्लासमेट हूंदा उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज तव्हां ॾींदव? सर मां इहो मैसेज ॾींदमि त कीप वर्किंग हार्ड एंड वन डे और दी अदर तव्हांखे पंहिंजी महिनत जो सिलो ज़रूरु मिलंदो एंड ट्राई टू फाइंड बैलेंस इन योर लाइफ पढ़ाई खे पाण ते हावी न थियण ॾियो एंड आई सर्टनली डिसएग्री विद द नैरेटिव कि 16 कलाक पेई तव्हां पढ़ो पंहिंजी सोशल लाइफ पंहिंजी फैमिली गैदरिंग्स खे तव्हां कॉम्प्रोमाइज़ कयो त आई डोंट सपोर्ट दैट। तव्हां कंसिस्टेंसी खणी अचो पंहिंजी लाइफ में पंहिंजो गोल सेट कयो एंड बी ट्रू टू योर सेल्फ एंड पंहिंजा एफर्ट्स विधो एंड डेफिनेटली वन डे तव्हांखे हुनजो रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो। ज़ाहिरी आहे अवां जेकी वॾी कामयाबी हासिल कई आहे उनजे पोइ अवांजे वालिदेन जी बि अवांखे सपोर्ट हूंदी अवांजे उस्तादनि जी बि सपोर्ट हूंदी उन्हनि जे लाइ अवां छा चवंदव? No doubt, this success does not only belong to me. It came from my parents. सभिनी खां वॾो रोल मुंहिंजे पेरेंट्स जो आहे। फर्स्ट ऑफ ऑल मुंहिंजो फादर उन्हनि जे लाइ टफ जॉब आहे बट तभी भी he has always been there for me and he believed in me even in the times when I did not believe in myself. So he has been the greatest support. Secondly, my mother उन्हनि असांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो घर में जेको माहौल हूंदो आहे फर्दर तव्हांजो फर्स्ट जेको लर्निंग पॉइंट हूंदो आहे न उहो तव्हांजो घर ई हूंदो आहे त आई एम वेरी ग्रेटफुल टू माय मदर। आफ्टर दैट मुंहिंजा टीचर्स एंड आई वुड से मुंहिंजो फूफो मूंखे ॾाढो इंस्पायर कंदियूं आहिनि। दे हैव ऑलवेज बीन देयर फॉर मी वेल सभु लेक्चरर आहिनि कुझु प्रिंसिपल आहिनि कुझु एडिंग त दे हैव बीन अ ग्रेट सपोर्ट टू मी। अॻिते जे लाइ अवां कहिड़ो प्लान आहे? तव्हां कहिड़ी फील्ड में जेको आहे उते तालीम कंदी? सर मुझे immediate plan तो ये था I have to clear MDCAT with flying colors and further I would say कि if I'm fortunate enough to land some fully funded scholarship in a top tier university like Aga Khan because मां हमेशा उन सां connected रही आहियां उन बोर्ड सां त it will mean the world to me। बाकी I will try to find a career in medicine and bachelor's मूंखे MBBS ही करनी है। अवां जेको आहे मेडिकल खे चूज़ कयो आहे अवांजी फैमिली में अॻु में बि के डॉक्टर आहिनि जो अवां मेडिकल खे? जी जी बिल्कुलु सर मुंहिंजूं 3 भेणियूं आहिनि हिकु भेण सिद्रा बुक्ती हुन FCPS पास कई आहे एंड 2 भेणियूं लारिब एंड हानिया उहे ॿई MBBS स्टूडेंट आहिनि एंड माय एल्डर ब्रदर डॉक्टर हसन रज़ा बुक्ती उहो MO मेडिकल ऑफिसर एज कमु करे थो एट KMC। त असांजी पूरी फैमिली दिलमा ई इन ते रिवॉल्व करे थी मेडिसिन ते त इलाही सपोर्ट आहे फ्रॉम माय सिबलिंग्स टू।